ऐं टे स्कंद में जेको तव्हां कथा ॿुधी रहिया आहियो अलॻि अलॻि संवाद आहिनि। भागवत महापुराण में जीअं शुकदेव भगवान जो संवाद आहे परीक्षित महाराज सां, सूत जी शौनक आदि ऋषि सां, त अहिड़ी तरह सां हीअ कथा जेको स्कंद तव्हां ॿुधी रहिया आहियो इहो विदुर मैत्रीय संवाद आहे। विदुर महाराज ऐं मैत्रीय ऋषि जो संवाद थो हले। कहिड़ी तरह सां कि जॾहिं विदुर महाराज तव्हां ॿुधव तीर्थ करणु हली आहे, तीर्थ कंदे कंदे जॾहिं वृंदावन पहुता तो उते उद्धव जी सां उन्हनि जी भेंट थी। ध्यानु ॾेई ॿुधिजो। उद्धव जी महाराज खां पुछूं भाई सभु ठीकु त आहे? भगवान श्री कृष्णचंद्र महाराज कौरव पांडव सभु सकुशल आहिनि? तॾहिं उद्धव महाराज ॿुधायो महाराज केतिरो समय थियो, तव्हां कहिड़ी दुनिया में था जियो? महाभारत युद्ध लॻी भयंकर, कौरवनि जो नाश थियो, पांडव राजा बणिया ऐं श्री कृष्ण भगवान भी लीला करे हाणे गोलोक धाम हली आहे। ओहो जॾहिं इहो उन्हनि ॿुधो त ॾाढो भावुक थी विया। उद्धव जी महाराज चवणु लॻा लेकिन ॿुधो भगवान केॾा दयालु कृपालु आहिनि, सदा भक्तनि जे साण आहिनि। गोलोक धाम वञण खां पहिरियों उन्हनि तव्हांजे लाइ संदेश ॾिनो। मुंहिंजे लाइ? हा हा। कहिड़ो संदेश ॾिनो? चवनि पिया विदुर जी खे चइजो विदुर काका खे कि मां सभिनी भक्तनि खे कुझु न कुझु ॾिनो आहे, पर विदुर काका अहिड़ा आहिनि जिन खां मां केवल वरितो आहे, ॾिनो न आहे। कॾहिं उन साग खारायो, कॾहिं विदुरानी काकीअ केला खाराया, कॾहिं खीर पीआरियो। मां दुर्योधन जा 56 भोग छॾे करे विदुर काका जे घर रहंदुसि ऐं उते मूंखे ॾाढो प्यारु मिलंदो हो। इन करे वेंदे वेंदे मां ब्रह्म ज्ञान आत्म ज्ञान जेको ॼाण थो इहो विदुर काका खे ज़रूरु ॿुधाइजो। आहा नेण भरिजी आहे। 48 मिंट आहिनि, हिकु मुहूर्त तक ॻाल्हाइण जी अवस्था में न हा। भगवान कृष्ण जो बचपन उन्हनि खे यादि हली आयो, बाल लीलाऊं यादि हली आयो। छो जो विदुर महाराज खे काका काका चवंदा हुआ भगवान कृष्ण, विदुरानीअ खे चाची चवंदा हुआ। उन्हनि बचपन ॾिठो उन्हनि जो, खोइजी विया प्रेम में। 48 मिंट तक रोअंदा रहिया। पोइ ॿाहिरी चेतना आई, होश आयो। चयूं भाई उहो ज्ञान ॿुधायो। हेॾे उद्धव महाराज भी प्रेम में सराबोर थी विया, उहे भी ॻाल्हाइण जी अवस्था में कोन्हनि। चवनि था उहो ज्ञान हिन महिल असां त तव्हांखे न ॿुधाए सघंदासीं, पर रस्तो ॿुधाईंदासीं। असां वेंदासीं हितां बद्रिकाश्रम, भगवान कृष्ण जी आज्ञा आहे, लेकिन तव्हांखे मैत्रेय महाराज हरिद्वार में मिलंदा, गंगा जी जे किनारे ते। उहे तव्हांखे भगवान कृष्ण जो अंतिम संदेश, उहो ब्रह्म तत्व आत्म ज्ञान ॾींदा, उहो तव्हां श्रवण कजो। तॾहिं उद्धव महाराज त उतां बद्रिकाश्रम हलिया ऐं विदुर काका डुक पाती सिधो काॾे? वृंदावन में सिधो हरिद्वार आया।